वज़ीर आज़म शहबाज शरीफ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो। कारोबारी बिरादरी ऐं एक्सपोर्टर सां अहम इजलास जी सदारत कंदो। वज़ीर आज़म खे कराची पोर्ट ट्रस्ट, पोर्ट कासिम अथॉरिटी ऐं नेशनल शिपिंग कॉर्पोरेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वरी वज़ीर मुराद अली शाह बि इजलास में शरीक थींदो। वज़ीर आज़म हाउस मां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ कराची पोर्ट जो दौरो करे बंदरगाह जे मुख़्तलिफ़ ऑपरेशन जो बि जाइज़ो वठंदो। कराची पोर्ट जी बहितरीअ लाइ अहम फ़ैसिलनि जो इम्कान। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी बिजली सार्फ़िन खे वधीक बिल मोकिलण वारियूं शिकायतुनि जो नोटिस वठंदे वाधू बिजली बिल मोकिलींदड़ वापदा ऑफिसरनि ऐं अमले ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त FIA ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सार्फ़िन सां थियल नाइंसाफ़ियुनि जो अज़ालो करे। गुलशन हदीद भरिसां स्टील टाउन पुलिस जी मुबैना फायरिंग में मार्ची बलकेटी बंदर वासण सायरा समूह जे वारसनि जो क़ौमी इशारा ते धरणो जारी। ससी टोल प्लाज़ा वटि एंटनी रोड बंदि कयो वियो। हैदराबाद चटो सिजावल बदीन ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। हज़ारे मुसाफ़िर परेशान। मुज़ाहिरीन SHO स्टील टाउन ऐं एहलकार मथां केस दाख़िल थियण ताईं एहतिजाज ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। धरणो ख़त्म कराइण लाइ इंतिज़ामिया पुलिस जी वॾी नफ़री सां गॾु ससी टोल प्लाज़ा पहुची वई। गंबड़ वेझो अगवा थियल लाड़काणे वासी बिल्डर गिरणो ख़ान जतोई ड्राइवर समेत बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त कचे वल इलाइक़े में 6 कलाकनि ताईं ऑपरेशन खां पोइ बिल्डर गिरणो ख़ान जतोई ऐं संदसि ड्राइवर दामद जतोई खे बाज़ियाब करायो वियो। ASSP खरपुर नज़ीर शेख कुछ देर बाद प्रेस कॉन्फ्रेंस करे बाज़ियाब करायल बिल्डर गिरणो ख़ान जतोई ऐं संदसि ड्राइवर दामद जतोई खे वारसनि हवाले कंदो। शिकारपुर के कच्चे में धाड़ेल पानी में विड़ी पया। फायरिंग में 3 बदनाम धाड़ेल मारिजी विया। एक ॼणो ज़ख़्मी। गोलो दड़ो भरिसां भगल पुल वटि धाड़ेल हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। गोलियूं लॻण सबबि बदनाम धाड़ेल निसार जकराणी, रियाज़ शाफरी ऐं चतोई नाले धाड़ेल मारिजी विया। धाड़ेल अयाज़ जकराणी ज़ख़्मी थी पियो। पुलिस जो चवणु आहे त धाड़ेल हिक ॿिए मथां फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में 3 ॾोहारी मारिजी विया। रावती में शहर ऐं सिलरा बिरादरी जे विंदुरनि में तकरार तो नौजवान क़त्ल। ॻोठ महबूब सिलरो में 8 खां वधीक हथियारबंदनि घर ते हमलो करे ॾिनो। गोलियूं लॻण सबबि नौजवान भाॻियो। सिलरो मारिजी वियो। धुरियुनि में छिकताण तेज़। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां औरत समेत 2 ॼणनि जा लाश। मीरपुर ख़ास जे ॻोठ केसर राजड़ भरिसां खजनि जे बाग में औरत जो लाश मिलियो। इलाइक़े वासियुनि जी इतला ते पुलिस लाश कढाए सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। फोती औरत जी सुञाणप न थी सघी। डहरकी लॻ ॻोठ बागू भुट्टो में सरकारी अस्पताल वटां हिक शख़्स जो लाश हथायो, सुञाणप न थी सघी। कारगिल की जंग में दुश्मन के टोटा चबाईंदड़ हवलदार लालक शान शहीद निशान हैदर जो अॼु 50 शहादत जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ ऐं 3 हथियारबंद फ़ौज जे सरबराहनि पारां भेटा पेश। ISPR जो चवणु आहे त क़ौम मुल्क जे दिफ़ा लाइ जान जो नज़रानो पेश कंदड़ शहीदनि जी हमेशह कर्ज़ी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ शहीद हवलदार लालक शान जी शहादत ॾिहाड़े ते भेटा पेश कई।